पाकिस्तान जो झंडो आहे, ये झंडो असांखे प्यारो आहे, असांजे वतन जी निशानी आहे। इन झंडे में अच्छो निशान बि आहे ऐं साओ निशान गुंबद खदरा जो आहे। ऐं गुंबद खदरा जे मथां अथई साओ रंग ऐं हेठों अथई अच्छो रंग, वरी चिताए ॾिसजां। गुंबद खदरा में ॿ रंग आहिनि, हिकिड़ो मथां साओ आहे हेठों अच्छो आहे, त पाकिस्तान जे झंडे में बि इहे ॿ रंग आहिनि। ही जेको चंद्र आहे न, इहो पाकिस्तान जो अवाम आहे। हे चंद्र जेको है सालक में हे अच्छो चंद्र ॾिसी थो न, इहो चंद्र आहे, पर इहो चंद्र तारे खे भाकुर पायूं बीठो आहे। ॾिसो ॾिसो तारे खे भाकुर पायूं बीठो आहे। ऐं तारो ख़बर अथई छा आहे? हे 1 2 3 4 5 मोदी छा कंदो? मोदी छा कंदो? ये 5 राफेल तैयार आया है फ्रांस का, 5 पंडाल थिया, पर हे 5 टन जा हुबदार जेरी मल 5 टन जो नारो हणी उठिया न, त तोजी धोती बि थोबी न धोबी। पाकिस्तान जे मथां 5 टन जी रहमत जो सायो आहे। पाकिस्तान 5 टन जो फैज़ान आहे। मुंहिंजा दोस्तो, हिन वतन जो मुहाफ़िज़ अल्लाह आहे। मदीने वारे साईं जी निगाहे करम आहे, 5 टन पाक जी निगाहे इनायत आहे।